लगे ॻोठ शफ़ी मोहम्मद छुटो में सोकड़ी जी बीमारी हाइपोकोलमिया हिक ॿिए नौजवान खे पंहिंजी लिपेट में आणे छॾियो। नौजवान यामीन वलिद मोहम्मद इसाक छुटो बेहोश थी पियो, जंहिंखे वारसनि तरफ़ां फौरी तौर सिविल अस्पताल वारे आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां ऑक्सीजन लॻाए इमरजेंसी तौर ते वधीक इलाज लाइ कंबर रेफर कयो। नौजवान जी चाचे सिकंदर छुटो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुंहिंजो नौजवान पुट बि हिक हिन साॻी बीमारी सबबु फ़ौत थी वियो हो। हाणे मुंहिंजो भाइटियो यामीन बि साॻी तकलीफ़ में मुब्तला थी बेहोश आहे। असां वॾी परेशानी में आहियूं। DHO खे इतला ॾिनो आहे। हीअ बीमारी असां वटि वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। हर साल असांजा नौजवान हिन बीमारी जी लपट में अची ज़िंदगी जी जंग हाराए वञनि था, पर हुकूमत सिंध ऐं सिहत खातो सिंध हिन वक़्त ताईं कंहिं क़िस्म जी उपाय नाहे वरिता, न वरी कंहिं नोटिस वरितो आहे। मक़ामी माण्हुनि मूजिबि ॻोठ में सोकड़ी जी बीमारी जा केतिरा ई केस साम्हूं अची चुका आहिनि ऐं केतिरनि ई नौजवान जूं हयातूं ख़तरे में पइजी वियूं आहिनि। केतिरा ई नौजवान हिन बीमारी जो शिकार थी पंहिंजी हयाती विञाए वेठा आहिनि, पर अञा ताईं हिन वबाई सूरत अख़्तियार कंदड़ बीमारी ते सिंध हुकूमत सिहत खातो सिंध ज़िले इंतज़ामिया तरफ़ां को ख़ासि ध्यानु न ॾिनो वियो आहे। इलाइक़े वासियुनि चयो आहे त हुकूमत ऐं सिहत खाते सिंध खे फौरी तौर ते ॻोठ में मेडिकल कैंपियूं लॻाए मुकमल सर्वे करे बीमारी जा सबब मालूम करणु घुर्जनि। हिन वक़्तु ॻोठ में ख़ौफ़ ऐं ॾुका वारी सूरत हाल आहे। माण्हू पंहिंजे नौजवाननि जी ज़िंदगीअ लाइ घणी परेशान आहिनि। वारसनि ऐं ॻोठनि तरफ़ां मीडिया ज़रिए घुर कई आहे त हुकूमत सिंध ऐं सिहत खाते सिंध खे फौरन नोटिस वठी हिन वबाई बीमारी ते कंट्रोल करणु घुर्जे त जीअं ॿियनि नौजवाननि जूं ज़िंदगियूं बची सघनि। मुंहिंजो भाइटियो थे नालो यामीन आहे जी जी अॻे पेशेंट आहे साॻे न असांजे मरीज़ आहे हाइपोक्लेमिया जेको पेशेंट आहिनि। जी जी अॻे मुंहिंजो जेको छोकिरो रफ़ीक हो, उहो बि जेको 17 नौजवान गभरू छोकिरो जेको डेथ करियो, इहे साॻी जेके उनखे बि साॻियो ई मर्ज़ आहे। ईअं डॉक्टर ॾिनो आहे लेटर, जेको डॉक्टर साहब पाण वेठा कोऑपरेट कनि था पिया। DH त मुंहिंजो राब्तो आहे, उन वीचारा उहो चवनि था उहो चवंदा ICU में इलाज करणु। तव्हांजो नंढड़ो गुज़ारे हे तव्हांजे भाइटियो रफ़ीक जी ॻोठ शफ़ी में ॻोठी जायो न? जी जी हा शफ़ी हींअर डॉक्टर ॾिनो आहे लेटर लिखी वञो इलाज करे रेफर कयो।